बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, असां पंहिंजी ज़िंदगी में परेशानियूं जेके आहिनि त उहे पाण आणींदा आहियूं। असांजूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे परेशानी खे जनमु ॾींदा आहिनि त फ़िलाणे वटि हीअ शइ आहे, मूं वटि छो कोन्हे। असां अहिड़ियूं ख़्वाहिशूं दिलि में दिमाग़ ते रखी करे असां पाण खे बिला वजह परेशान कंदा आहियूं। जेको नसीब में हूंदो उहो मिली रहंदो। दुनिया जे कहिड़े बि कुंड में असांजो नसीब पियो हूंदो उहो असांखे हर हाल में मिली वेंदो। हमेशह इहा शिकायत रहंदी आहे, दोस्तनि खे ॾिसंदा आहियूं त अॼु मुंहिंजा फ़िलाणा दोस्त फ़िलाणे हंधि घुमण था वञनि, काश मूंखे बि पैसा हुजनि हा, काश मूंखे बि गाॾी हुजे हा त मां बि इन्हनि सां घुमणु वञा हा। इहा हिकिड़ी ख़्वाहिश थी, सिर्फ़ु पंहिंजे लाइ सोचियो आहे त मां बि घुमणु वञा हा। पर हिन ज़माने में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे घर में 5-5 ॾींहं चुल्हि बि नाहे ॿरंदी। उहे कंहिं मसीहा जा मुंतज़िर हूंदा आहिनि त को मसीहा अचे असांखे मानी खाराए। तव्हांखे शिकायत हूंदी आहे त फ़िलाणा सुठा कपिड़ा था पाइनि, सुठो कोट था पाइनि, सुठियूं जर्सियूं सूटर था पाइनि। तव्हां यकीन कयो त हिन ज़माने में अहिड़ा माण्हू आहिनि त ईद जा जेके वॾा वॾा ॾींहं आहिनि उन्हनि ते बि न घर वारनि लेडीज़ खे कपिड़ा वठी ॾेई सघनि था, न पाण कपिड़ा वठी पाए सघनि था, न वरी पंहिंजे औलाद खे कपिड़ा वठी ॾेई सघनि था। तव्हां सिर्फ़ु पंहिंजे लाइ न सोचो, थोरो ज़माने ॾे बि अखि फेरायो त ज़मानो कीअं थो हले। तव्हांखे हिकिड़ी शिकायत इहा बि हूंदी त मुंहिंजा ॿार कंहिं सुठे स्कूल में पढ़नि, स्कूल में सुठी पोज़ीशन खणनि त ज़माने में मुंहिंजी इज़त थिए। ज़माने में कुझु अहिड़ा ग़रीब ॿार आहिनि जिन्हनि स्कूल जो मुंहुं बि नाहे ॾिठो, उहो स्कूल जो सोचे बि नथा सघनि त स्कूल हूंदो छा आहे, तालीम हूंदी छा आहे। तव्हांखे हिकिड़ी शिकायत इहा हूंदी आहे त ज़माने में ॿिया सभु घणो कमाईंदा आहिनि, वधीक पैसो कमाईंदा आहिनि, सुठो खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि। तव्हां यकीन कयो त ज़माने में अहिड़ा हिकिड़ा इंसान आहिनि जेके बीमारी जे बिस्तर ते पिया आहिनि, ॿियनि जे हथां उहो खाधो खाईंदा आहिनि। तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो जो तव्हां सिहतमंद आहियो। तव्हांखे हिकिड़ी शिकायत इहा बि आहे त असांखे को वॾो घरु कोन्हे। तव्हांखे जहिड़ो तहिड़ो बि घरु आहे, तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो। ज़माने में कुझु अहिड़ा मिसकीन माण्हू बि आहिनि जिन जो सदियुनि खां वठी हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे त असांखे पंहिंजो ज़ाती घरु हुजे। उहो मसवाड़ जे घरनि में रही ज़िंदगी उन्हनि गुज़ारी आहे। दोस्तो, तव्हांखे हिकिड़ी शिकायत इहा बि हुजे त मूं वटि पैसो को बि जमा कोन्हे, जमा पूंजी का हुजे, को बैंक बैलेंस हुजे। यकीन कयो त हिन ज़माने में अहिड़ा इंसान बि आहिनि जेके 2 वक़्त मानीअ जे लाइ बि परेशान आहिनि। हिन सभिनी ॻाल्हियुनि जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजूं ख़्वाहिशूं ज़ाहिर करे, ज़हन में ख़्वाहिशूं रखी असां पंहिंजो करार, पंहिंजे सुकून फिटाईंदा आहियूं। इन ख़्वाहिशनि खे पैदा करण जे बजाए अगरि अल्लाह पाक जो शुक्र अदा कयूं त असांजूं ज़रूरतूं पूरियूं थियूं थियनि। दोस्तो, अगरि असां सिर्फ़ु पाण ॾे ॾिसंदासीं त इहे असांजूं ख़्वाहिशूं आहिनि, पर थोरो अगरि ज़माने ॾे नज़र फेराए ॾिसंदासीं त ॿ मानीअ जे लाइ परेशान आहिनि। उहो पंहिंजे ॿार स्कूल में नथा पढ़ाए सघनि, उन्हनि जो जम्मू पूंजी कुझु बि कोन्हे, उहे हॉस्पिटल में आहिनि, ॿियनि जे हथां खाधो खाईंदा आहिनि। अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो घर बि कोन्हे। कि जेको बि अल्लाह पाक ॾिनो आहे तव्हां हमेशह शुक्र अल्हम्दुलिल्लाह कयो त तव्हांखे पंहिंजो घरु आहे, तव्हांखे सिहत आहे। अगरि तव्हां पंहिंजे ज़हन में ख़्वाहिशूं पैदा कंदव त यकीनन तव्हां बीमार बि रहंदव, तव्हां बीमारियूं बि पिराईंदव ऐं तव्हांखे हर हासिल बि कुझु न थींदो। तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं थियूं थियनि त तव्हां अल्लाह जे दर ते लख शुक्राना अदा कंदा कयो जो हे मुंहिंजा मालिक, त मुंहिंजूं ज़रूरतूं सभु पूरियूं थियूं थियनि। मुंहिंजो पैगाम अगरि पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं ॿिए वीडियो ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।